नाज़रीन, टंडोजाम में पब्लिक हेल्थ खाते जे नाअहली जे करे लखे रुपए जी लागत सां ठहंदड़ रोड रस्ता खंडराट जो शिकार थी विया आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे इमरान अली सोहो। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं टंडोजाम में, जिथे पब्लिक हेल्थ खाते जी नाअहली सबब आए ॾींहुं टंडोजाम में रोड रस्ता घटियूं गंदे पानी में ॿुधल नज़र ईंदियूं आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे तव्हांखे उन्हनि जी ज़बानी ॿुधायां। हिते जेको एसडीओ आहे, जेको पब्लिक हेल्थ जो पंहिंजो असलम डहरी, इहो ऐं हिन जो हिते जो अमलो जेको आहे इहे सही न आहिनि। इन्हनि जे करे पाणी बंदि थिए थो। बाक़ी शौकत मेमन साहब जेको आहे उहो त असां सां बिल्कुलु ताउन बि करे थो ऐं उहो वीचारो वेठो आहे पंहिंजो हैदराबाद में। ऐं असांजी वरी बि शौकत साहब खे रिक्वेस्ट आहे कि महिरबानी करे हिते जो अमलो जेको आहे चेंज करियो, बदिली करियो। इहो माना इन डिपार्टमेंट जो बदनामी जो बेस ठहनि पिया। हिते को सफ़ाई कोन्हे, उतां खां वठी को जिते बि टंडोजाम में को किचिरो को सफ़ाई कोन्हे, धणी साईं कोन्हे, वो मालकी कने पगार वठो वेठा आहिनि। ॾिसो पाणी खां ॾिस भरियो किथे गटर मथे हींअर वायरस हले पियो, कोरोना वायरस एतिरो ख़तरनाक। उन जे अलावा हाणे हीअ गंदगी आहे एॾी, इन में त वधीक हेपेटाइटिस सी ऐं ॿियूं मरीज़ जेको आहिनि बीमारियूं जनम वठी सघनि थियूं। त इन लाइ गवर्नमेंट खे खपे त ही कुछ सफ़ाई वग़ैरह कराए। मीर खान मोहम्मद के, मीर शेर मोहम्मद के आऊं हथ जोड़े चवंदो भाउ महिरबानी करे इन शहर ते कुझु ख़ुदा जे वास्ते कुझु रहम करम करी। दुकानदार उअं ई मरा पिया आहिनि लॉकडाउन जे करे। वरी पाणी बीठो आहे, छा खाईंदा छा पीअंदा, ही दुकानूं बंदि करे हाणे बीठा आहिनि। रोज़ रड़ आहे इन्हनि दुकानदारनि जी। ख़ुदा जे वास्ते इन टंडोजाम ते रहम कयो तव्हां। 4-5 ॾींहं पाणी बीठो रहंदो आहे। हींअर बीठो आहे, हिन खां वधीक बीठो वेंदो ऐं कारोबार सफ़ा ठप बंदि पियो आहे। दुकानदार माण्हू माई भेण जेके बि गुज़रनि थी, कपिड़ा पलीस थी वञनि था। ऐं महिरबानी करे इहो कमु करो। ही पाणी जो हर ॿियो टियों ॾींहुं हर बीठो हूंदो आहे, हर ॿियो टियों ॾींहुं अचे थो। लाइन ख़राबु आहे, ही ख़राबु आहे, हू ख़राबु आहे, हाणे छा चवे। ऐं शहर जे हवाले सां माना बल्दिया जो को बि हिते निज़ाम न आहे, इंतिज़ामिया बिल्कुलु माना बेदख़ल आहे। ऐं महिरबानी करे जेको आहे वधि खां वधि सफ़ाई जो ख़ासि जेको आहे इंतिज़ाम कयो वञे। असांजी ज़िले जे चेयरमैन सां इहो मुतालबो आहे कि असांजे शहर खे साफ़ु सुथिरो रखियो वञे ऐं हिन आज़ार सां असांजी जेको आहे जान छॾाई वञे।